रिकॉर्डिंग वाला तू डावे ही जिंदगी जा मेला है ही नडड़ो बचे सुभान अल्लाह बचा वरी ही जमायत बचे कोई हवारे रिकॉर्डिंग तो उन जे अबे खे दे छड़ जा बचे जी खुशी आ उन मूवी गरीबी हाल आ शायद न करे सकियो आ पर यह रिकॉर्डिंग चंगी तरह भर जा जेके बटे ना तू पढ़ा ऐं हे घोटड़ो बचे साईं सब अचन वरी हीअं फेरा वरी जे इको सुठो हलाए त पोइ हुन ॾे कजां जे न हलाए त पोइ इहो असली न फिरे जा हलाए भलो भलो फ़कीर आहे असां सभु प्रोग्राम कयां थे अल्लाह से ख़ुशि रखनि रब साईं मां फ़कीर आहियां कंहिंजी गिला न आहियां कदो अल्लाह तोखे अञा वधाईंदो सुभान अल्लाह अचो हिकिड़ो भेरो गॾिजी पढ़ूं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह में से वक्त हिकड़ी पढ़ंदे नाते नबी वने उम्र मुंहिंजी गुज़री सभई भला गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोड़ा सारा हिन महफ़िल में मो फ़कीर जा परस्तार आहिनि उन्हनि जो थोराइतो आहियां उन्हनि जो दुआगू आहियां जेके मूंखे मोबाइल वसीले ॿुधनि था उन्हनि खे अलाह साईं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे अहिड़ा भी आशिक हिन ॻोठ में आहिनि जो साईं चवनि त वकील खे हलाए त पोइ असां मस्जिद में अचूं सुभान अल्लाह अलाह साईं तव्हांखे हूअं देरि जे वकील हले त वरी पोइ रुणंदा अचो अलाह साईं तव्हांजी इहा विख विख जो अजुर पंहिंजी बारगाह में लिखे इहा ई सदा इहा ई दुआ आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण जी सुभान अल्लाह अल्लाह करे ओ जिए तू मस्जिद रे ड्रोड़ो अची थो ओ रब कंदो तू मदीने में ड्रोड़ो विने आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण जी है आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण जी याद आए शिक्षा लगी सरदार जी आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण जी है आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण जी वह मदीनो पाक पाक सजन जी खा गया साईं वह मदीनो सजन जी खा गया जहजे आह बेकार जी सैया दे आए सरदार जी आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण जी है आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण जी मदियों मेरे सुभान अल्लाह ओ मुझा करीम रब हेड़े सीअ में मुझा अल्लाह साईं जेके घरड़ा छॾे आए ओ मुझा परवरदिगार ओ हेड़ी थठ में तुझी रज़ा वास्ते वेठा आहियूं ॿियो कुझु को नथा घुरई ओ सभिनी खे मदीने जी ॾिजाट के ततो है मदियो मेरे खबर थई जा खतादार जी सैया दे आए सरदार जी आण मौला उहा घड़ी आण मदीने हलण
हाय हाय ये न चइजा मां गरीब आहियां बस ये चइजा मुंहिंजो महबूब त गरीब नवाज़ा